नकल है वो अल्लाह कुल्लम जे दरते जेदी ज़बान अल्लाह दी ज़बान जेदी गुफ्तगू अल्लाह दी गुफ्तगू ते वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा तू नकल है बात ईमान जे तो सीधो मां ताजे सामू सैयद अंबिया जी हदीस पढ़ी है दिक्कत समझो नबी फरमाइंदा अल बलाउ लिल औलिया दरजा मौला फरमाइंदा परेशान न थी ये जेके भी इम्तिहान बुख ई दुख बीमारी वन ये वल लाए दर्जो आ वलिल मोमिनीन इम्तिहान ऐं जेके अली वारा उन्हनि जे लाइ इम्तिहान वलिल मुनाफिकीन अज़ाबन दुश्मन अली जी सज़ा आहे अली जी सज़ा आहे गोया कि नबी फरमाइंदा त हर मुसीबत हर बीमारी हर कहत हर लाचारी जा टे रुख आहिनि हिकु वली ॾे हिकु मुहिब अली ॾे टियों दुश्मन अली ॾे तवजो कयो हाणे ज़ाहिर आहे त असां वली न आहियूं कुतुब न आहियूं अब्दाल न आहियूं नबी न आहियूं इमाम न आहियूं मासूम न आहियूं सलमान न आहियूं अबूज़र न आहियूं कलंदर न आहियूं भिटाई न आहियूं या पक आहे त दुश्मन अली न आहियूं या पक है मेरा हूँ किन्ना हूँ गंदा हूँ मेरा हूँ चंडरा हूँ चौक हूँ पर दुश्मन अली ना हूँ यानी दुश्मन अली अगर दुश्मन अली ना हूँ तो वो घबराए न तू जेड़े भी पॉइंट ते आ वरी भी जीरो ते मोमिन आ ना लिहाजा अल्लाह तो के सजा न थो दे तुझो इम्तिहान तो वठे हाने ज़ाहिर इम्तिहान तो वठे तो इम्तिहान में जो वठदो आ अल्लाह इम्तिहान हो आदिल बादशाह है जरूर नंबर ॾींदो लिहाजा हिकु शइ त अची वई ज़हन में त मोमिन खे परेशान न हुजणो खपे अल्लाह थोरो वठई थो घणो ॾेई थो मां तफ़सील ॾियां थो बी हदीस में मौला अमीर फरमाइंदा कुल्लु मिनल बलाइ दून अन्नार आफिया ए मोमिन जॾहिं मुसीबत ऐं परेशानी अचे त परेशान न थी जहन्नम जी बाह को सवा ॿी हर बीमारी मुसीबत जे लाइ आफियत आहे हर बीमारी हर मुसीबत जे लाइ छुटकारो आहे जहन्नम के छो मौला मुसलसल कयो धार कयो इन करे अल्लाह फरमाए त लविश्तमा नास अला हुब अली इब्न अबी तालिब लमा खलक़तु नार ए मोमिन घबरायो न मां जहन्नम से छो पैदा कियो आहे अगर सॼी दुनिया जा इंसान अली अली कना त मां जहन्नम ठाहियां ई न थोड़ो तिखा थियो मां बि तिखो थियो टाइम कोन्हे ऐं टाइम इलाही शइ तव्हांखे ॾियणी आहे तवजो कयो हाणे फलो इहो आहे त इंसान गंदो पाण तड़ो करे सही ॿार किनो थी पवंदो आहे ॿार किनो पेशाब पाखाने पोइ अम्मा चए थो बाबा हाणे नवां कपिड़ा तोखे नथी पारायां त फिर तड़ो कर तुंहिंजे पीउ तुंहिंजे पीउ आंदा आहिनि मुंहिंजे पीउ आंदा आहिनि त पधर खाईंदो आहे न ॻाल्हायो जिन निंड लाइ मार खाधी आहे अरे चंद्रा हे पाक कपड़ा तो किन्नो आ अगर प्यार सा तड़ो कहीं तो प्यार अगर के नमूना तो पादर खाई आए ना तवज्जो कयो जरी मां तो के इन किन्ने बदन दे बार खे ये पाक कपड़ा बाजारी नथी पड़ाए तो वो याद करे किन्ने बदन गुनाहगार खे ज़हरा भी जिन जा ठहल कपड़ा न पराई दी हलो यो थे तड़ो करो तड़ो कर तौबा कर अगर न टाटरा कंदे तो पोइ अल्लाह जल गाल ला यमरद मोमिन वला मोमिना वला मुसलमान वला मुसलमा इल्ला हुतबी खतिया नबी फरमाएंगा अल्लाह सही मोमिन खे बीमार न करे कदा मोमिन अल्लाह के वणे तो चंद्रवा निभागवा तौबा नथो करे तो हाने इनके मां साफ किया वो बीमार कंदो आहे इन लाइ त तुंहिंजा गुनाह खां साफ करे पाक गाल समझो था ना गुनाह को पाक करे तो के पाक क्या जन्नत जे लायक कया हाने तवज्जो कयो ऐं किन जा किस्म है कदे कदे ता फला कपड़ा पाए ऐं रोड ते तो माई थी बुहारी दे ऐं दज़ उडामी त दज़ के छंडबो धोएबो न ॻाल्हाए अगर को दज़ के धोए तो चरियो आहे न ॻाल्हायो कलंदर खे वञो ॻाल्हायो बाबा दर्द मिट्टी दर्द
गप के धोए पो अगर कोन सणबो थियो तो साबुण बाबा अगर सफा किनो थियो मासी के मामी के मां के जाल के देखो तो हेड के बकार के सो केडो साफ सोनो किनो थी पिया ते मुंजे हवाले करे दिसास ठीक है हाने हिन के पेरो साबुण हण दी न थियो बुखार में न थियो पो ही सोटियूं हणी जे एस ताई कुटी दी माई जैसे ओढ़ो न के ये सोटियूं थी ये प्यारो करे सी न 2000 मीटर में आए हाणे एड़ो किनो थी पिया पई सटी माई अला तो गाल बुध तुझे गुनाह जो भी किसो न हिकड़ो फूक में वेंदो गला एकड़ो फूक में वेंदो एकड़े के मथे में सूर दीदो सोच वाला गुनाह विया एकड़े के जबान में सूर जबान वाला गुनाह विया एकड़े कन में सूर कन वाला गुनाह विया एकड़े हाथ में सूर हाथ वाला गुनाह विया एकड़े के पैर में सूर पैर वाला गुनाह एकड़े के पेट में सूर पेट वाला गुनाह एकड़े छमन लोड़ाईंदो आ अंद बिस्तर ते ट्रपा जाराई एस ताई को ट्रपा जाराई मैं जैसे ओढ़ो न के जड़ो मां दे पेटवा हलायो थियो इते पोता से ये जो मतलब आता है बीमारी मुसीबत ना है छो त दाहू वो करे जेको प्योख से गालायो ना ये टवाल मुंजो जने के जा अरे मोटा वटा सजे बबोलो में बदनाम कर साईं जुल्म कयो मुक हे खसे अरे कजो त होयो साईं जो हाने होयो साईं वती ना तवज्जो कजा हाने अल्लाह पुत्र तो के अल्लाह नो जमीन तो के अल्लाह नी बाग तो के अल्लाह ना सेहत तो के अल्लाह ना पैसा तो के अल्लाह ना माल तो के अल्लाह इज्जत तो के अल्लाह खसी पे तो उन है ना अल्लाह कर दिया ना हां अल्लाह कर दिया ना वो ट्रांटरा शाह जी इन करे हदीस में है तवज्जो कजा चेक बांजड़ी या उज़ैर इज़ा नज़लत बिक बलिया ला तशकू फी हल्की कमा ला अशकू फी मलाइकती ए उज़ैर यदि मुसीबत में बीमारी में लाचारी में गिरफ्तार के त मानन में वही मुनी शिकायत न कर कदे मां फरिश्तन तुजी शिकायत करे हेड़ो ॻाल्हायो हां सचो बुधाए जे सारा टपण सैयद फकीर मौली हुजन जाकिर हुजन बानी हुजन अज़ादार नवा खान हुजन बुधण वाला असा टपण त एड़ा खराब अगर पड़तो घड़ पुत्र ही लान तो कर ये गाल ई आहे ना जेके मासूम न गालाए बाकी प्या ता गालाए बाबा अगर के पहले गुनाह है लिखल गुनाह ये अगर पधरा करे क्या थींदो पुत्र ही लान तो करना ना गलाए छो तो कंदा ना इन जो बता ढकाई थो ढकाई केतो तवज्जो कजा अल्लाह चत गाल बुध तू गुनाहगार मुखे प्यारो आ हान हिकड़ी सजा पट ते आ बी कमरे में ॾिसो मुड़े बिजली पे हलदी तो छड रखे एतरी देर ये बोलू तो बराबर तो बुखार तो सलवात पढ़ो मोहम्मद वाले अन्या एकड़ी आस्ते सलवात पढ़ो ता गाल बने नथी आ दल जी बस घणी देर ना तवज्जो कजा सजाओं बिन किस्म जूं एकड़े मानू को सजा मिले थी पट ते सचो बुधाए चौकर सजा मिले से पो शेख भी गईंदा सैयद भी गईंदा सुमरा भी गईंदा मरी सफा धूल के या है ना के एहसास ही नथी तो चेको या सजा बाबा सही कमरे मिले से बाह भी भजी पई जे बाहर निकलो ना अब खैर तो सही यार अब सब दुख लगवा अल्लाह शफा दी ये हुन को ना पूछन काला सुना होने के इन कर दरा पूछन पट तो इन बेइज्जती थिया है लिक में थिया लिक में सजा आई पट जी त या ए मोमन अली वारा मुखे प्यारो आ तू पान के नथो सुजाने मां तो को सुजाना थो क़यामत में जो मां तो के खला हणा त मरवान खलंदा ना त असा तू भी तो कसा बार खाए त असा लांदो करे गलायो ना क़यामत दी अगर असा के मार दे त मरवान खलंदा ना गलायो जे तू भी तो पादर खाए तो मुंह ते लांदो करे ते गाल बुध उते मां दुश्मन न खलाईंदो माई गाल हाने मां तो के लिखी तो मार जा जहियत बीमारी है मार थई या भूख या मार थई तवज्जो ओडे
मार थई पर लिखी ॾिना हाणे जो हथ भॼी पियो त ॿाहिरि माण्हू त को पुछनि था न सज़ा बि खाधई इज़त बि कराई मई सज़ा बि खाधई इज़त ऐं मोमिन ते वाजिब आहे को बीमार थी पए को लाचार थी पए काई वञी उनखां पुछे हां हाणे मैं ॻाल्हि तो हदीस ॿुधो हे ॾिसो अॼुकल्ह जेका इलेक्शन थी 100 स्कूटर 200 स्कूटर हल साईं एॾा माण्हू 500 गाॾी हल साईं एॾा माण्हू जो वाजिब ये सब लोग हैं ये लालची ये ना ये जो माल हुआ ना हर कैसा मानी जो कराए गाड़ी जो दे पो जिंदाबाद जिंदाबाद हे अन मानू इनके समझा ये लोग हैं लालची तो छा इस्तकबाल कदा मासूम फरमाए तो मोमिन को पूछी बाहर कर 70,000 फरिश्ता तो इस्तकबाल करा आए को एमपीए में 70,000 मासूम इस्तकबाल कर या थई हुन जी भी इज्जत यानी पुछण वारे जी एडी इज्जत त बीमार जी केडी हुई गाल समझो था ना हां इते पहुता से हाने अच्छा ही जे को फरिश्ता आइन हे सवाब लिख दो ये गुनाह भैया हे लिख दो नियत भी कल जे नियत कई हुंदी न त मासूमाने पप्पू शाह जी मजलिस में भी तो लिखेस पहिरियों आयो ज़िक्र दे पियो आयो टियों आयो चौथो आयो कलाक बंद कई 2 कलाक बंद कई 4 कलाक लिखे से लिखे और हे लिखंदो कोना हमरा नियत कई त वञा थो ऐं वरी तो फलाणे जी महक आहे का हां हिन को हिन जी कंट्रोल में लिखांस त वियो आहे गाल che न घरों निकतो तो महक आहे का हाणे वञे लिखां त वियो पहुतो में हथ विझई हाणे सोखो हाणे लिखां त न अञा न काहे तो कोन काहे घर बधई त हाणे तो सोखो ॻाल्हि आहे जे अञा न लिखे 7 कलाक रवायत में या 9 कलाक मोकल देस मता अली वारो मोटी चे पियो ड्राहे हाणे बी रवायत ॿुधो ही जे असां गुनाह कंदा आहियूं ना हे फरिश्ता न ॿुधजो ये रवायत जी भाई रवायत में त जॾहिं इंसान मोमिन को हिकिड़ो गुनाह थींदो आहे न अल्लाह हिन फरिश्तनि खे चेंज कंदो आहे तव्हां हलो ॿिया अचो त वरी ॿियो गुनाह थी वियो टियों गुनाह थी वियो चौथा इहो अल्लाह फरिश्तनि खे छो थो चेंज करे हाणे जेके पंहिंजा टपड़ पूरा आहिनि न 24 कलाकनि में 12 गुनाह त कंदा आहियूं न ॻाल्हाए जे कंदा आहिनि उहे ॻाल्हाए हां सही 12 दफ़ा जो गुनाह करे 24 फरिश्ता तब्दील थियनि ऐं एॾा खरबे फरिश्ता पैदा कया अथई छाजे लाइ अल्लाह जे तोखे पंहिंजी इज़त जी ख़बर न आहे मूंखे ॾाढो प्यारो आहे हिकिड़े गुनाह जी हिन खे ख़बर आहे त ॿिए खे न हुजे ॿिए जी टे खे न हुजे जी टे खे न हुजे टे जी चौथे खे न हुजे चौथे जी मां लिकायाई थो ढकियाई थो ॻाल्हाए लिकायाई थो ऐं पाण बेवकूफ़ आहे जो राति जो गुनाह करे होटल ते भौंकंदो आहे मां राति हे मोहकारो मलियो पोइ अला खेल चंडा मां तो सतारी कया तूं तो घरो करे जे तो मूंसां ॻाल्हाए सज़ा मुंहिंजे हथ में आहे न माफ़ी मुंहिंजे हथ में आहे न ठीकु आहे हाणे ॻाल्हाए कीअं ॾिसो मुंहिंजे ॾिसो भिटाई साहिब तक समझायो आहे त मोतबर थी न वॾेरो थी न वञ बादशाह थी अलाह ॾे न वञी हीणो थी वञ हीणो 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 ऐं हीणो जेको न हीणे सां विढ़णु इज़त जी फज़ीलत न आहे ॻाल्हाए मुंहिंजे महिल त गौर कयो कमज़ोर ऐं हीण सां विढ़णु फज़ीलत आहे ॿार सां को विढ़े माई सां को विढ़े रात में ख़राब माण्हू जो पुट ई न हाणे तव्हां न ॻाल्हायो वणंदा आहियो न माइन सां न वणंदा कयो ऐं मोमिनानियूं आहिनि तुंहिंजी इज़त एतिरी आहे त मौला अली ते तव्हां खणी दर ते बीठो दर खोले ई न खोले हिन जी इज़त सिधो पाक ज़हरा जे पेरनि में विझा ॿी मुंहिंजे मुड़ुस हीअ ज़्यादती कई आहे जॾहिं ज़हरा साइण माई ऐं मोमिना जो पासो त मौला अली बार तुंहिंजो पासो न वठ ख़्यालु कजा हा ॿुधाई तुंहिंजी माई पाइन तोखे ॾसे छॾी आहे माइन ते ज़ुल्म न कर दर गुज़र कर हीणे सां विढ़णु
कमाल न इहो ई सबब आ त 14 के अल्लाह एडी ताकत दी अर्श के फर्श, फर्श के अर्श, पत्थर के सोन के पत्थर, मर्द के माई, माई के मंदर ए फूक दे ना त ये सब सड़ी वना पर सूरज छो सथो कि मुकाबले में सब हीणा हा तख्त ते बैठा पर एडा कमजोर आ या अली तू न हो जा मा मरी वना भिटाई भी समझावे तो तौबा करे तो मर्द भी ना मर्द थी न वने इस बुरे तो गाल समझंदी जा फिर तो गला है बहाने तो लका जी नहीं हां सलवात पढ़ो मोहम्मद वाले अरे हेड़ी मजलिस बुझो मानू थी हेड़ी मजलिस इंसान तब्दील थींदो आगे दिल सब दे त मिले ही तो ना पैसा मिलता नहीं तो वाह 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 आज इज्जत मिले थी तो तोड़े बेटाई जो गाल वो सेखाराई माथो पिनेस तू देरी करी उदो जब मर्द ने मन जा जे 70 कर 70 आऊं ए बन भरी आया हरियो ना तवज्जो 70 कर 70 आऊं ए बन भरी आया हां एकरा लो करे अदली मंदली मुंह वज ऐबा अंबा हजार न बेहिसाब पोचे धकी ढकड़ हार दई पांदो पनार जो जड़ी तू हीणी थिया तू जो हीणी सांभरण कमाल न त मां केड़ो गड़या हाने माई थिया ठयो माफ कयो माई कराय ना ये मजलिस अशरन जी मजलिस है एक जी मजलिस ना है मां तो खुलासो कयो वने जो थोड़ो तवज्जो खां के भाई पैसा तो जे दोस्त बैठा न ए कुछ समझन था गाल के कुछ सोचन था वाकई साईं जी गाली सचुवन देर तो मिया अल्लाह में कई देर गाली लिहाजा वरी बुधो हे तब्दील थो करे तेरी इज्जत बचाण लाए वरी टी रवायत बुधो जदी इंसान पैसे वारो होंदो ना सेहतमंद करे तो लिखबो यार गलाइंदो बाबा जी पैसे ॾिसो पैसे वारो न्याज़ कंदो पोइ लिखबो न ॻाल्हायो सभई ज़ियारत ते वेंदो पोइ लिखबो न ॻाल्हाए यतीम खराईंदो पोइ लिखबो न बेवा संभालींदो पोइ लिखबो न ॻाल्हाए छो थो मजलिस में ईंदो पोइ लिखबो न सही पर हाणे बीमार थी पियो हाणे लाचार थी पियो हाणे छा थिए हाणे ॿुध रवायत अल्लाह फरमातो ओ अल्लाह अल्लाह साहिब अल यमीन उक्तब ले अब्दी मा कुंत तक्तुबु फि सिहति मिल हसनात ए सजे पासे वारा फरिश्ता जेस ताईं मोमिन लाचार ऐं बीमार आ उहे नेकियूं जेके कयूं थी वो डबल करे हज क्या दे ये करे चेल में मानू वनन था लाचार थी पिया पैसा न था कमजोर मां वञा कर बोला अगर 5 दवा थी आ लिखे ऐं मजलिस में अचणो अची सकियो कल नियत के शाह मां खुश हो जा वञा हा मौला जी मजलिस में लिखे थी आयो यतीम पालिया खराया ही हां नथई पैसा लिखे हेतरा 100 खराया 200 लिखे हां डबल पर सेहत में कर सेहत में कदे तो थींदी अगर न पैसा अजा खपाए ब्याज में खपाए कुछ भाई मोकारो या ऐं ब्याजी जो मोकारो हिते थींदो ॾिसो मुड़े बाबा 100 को जाई तो 200 वठंदो माई छा डबल यो अॼुकल्ह रवाज न 100 जाई तो ऐं 100 ॾींदो हीअं ॾिसो ॾिसो ऐं 200 वठंदो हीअं अञा मोकारो में पैदाइश तो ॻाल्हाए न वरी का सम्झे ई न ॻाल्हि खे 100 ॾींदो हीअं 200 कीअं वठंदो पोइ अञा मोकारो मिले पैदाइश तो भई माना 3 करोड़ बैंक में पोइ बि हीअं नाराय हैदर ठीक है भाई डबल तो करे आखिरी गाल बुधो असा वट कदे कदे थींदो आ त कदे को सुñो थी पवे पेरो पैसा सगो होयो हाने बीमार थी पियो को मानो ट्राट कदे लोड़ई थो मां पैसा घुरिया मुके न नहीं
मूंखे चमाट ऐं हथ वॼी पियो थिए मुंहिंजी पिट लोड़े ईअं चवंदा न पक हाणे मुंहिंजो मौला अमीर फरमाइनि था ॻाल्हि ॿुध लैस लिल अजसाम नजात मिनल अस्काम मौला भाई कोई बदन अहिड़ो न आहे जिस्म अहिड़ो न आहे जेको बीमार न हुजे हाणे सोचो कीअं बाबा हे कमज़ोर आहे हे थुल्हो आहे हुनजी अखि में सूर आहे हिनजी अखि में सूर न आहे हे कीअं बीमार माना हे बीमार थी बीमारी ॿ क़िस्म आहिनि हिकु रूहानी बीमारी ॿी जिस्मानी ॻाल्हाए हिकु रूहानी बीमारी ॿी जिस्मानी हे जेको आहे गैरतमंद आहे माहौल ख़राब आहे बेगैरत आहे नज़रूं अचनि थियूं न्याणीअ ते चई नथो सघे लुढ़े थो करे थो ऐं जेको थुल्हो आहे हिनखे गैरत जो ज़रूरत ई न आहे वो बुख ते कमज़ोर आहे तू हराम खाई थोलो थियो ॻाल्हाए हुनजी अख में हया तुंहिंजी अख में हया न आहे हाणे जेको बेहया खिले थो हया वारे ते न खिल मौला फरमाए तूं बि बीमार आहे पंहिंजी बीमारी जो हिसाब कर ॿिए खे छॾ मां त सुभाणे तुंहिंजे मथां टुटे कंहिंजी मुसीबत में खिलो न टांटरा न कयो देर कोन थींदी आहे असांजा तजुर्बा तव्हां मूंखां वॾा इलाही वेठा हिते अमीर ग़रीब थिया ग़रीब अमीर थिया आया न ॻाल्हायो या तुंहिंजा महिमान न हू छा थियो थो फ़ख्रु करे फ़ख्रु न कर विराए इज़त पाए यादि करे छॾ ॾिसो ही जेको ज़मानो आहे अजीब आहे हे मुहर्रम जे महीने में बारिशूं थियूं रोज़गार बंदि थिया मज़ूरी बंदि थी वई न्याज़ केतिरो खाधी न्याज़ होते न्याज़ होते न्याज़ और जिन न्याज़ कयो हो वॾनि माण्हुनि उन्हनि न खाधो डॉक्टर झलियो अथनि लेकिन जनाज़ो न खाइजांइ लूण में न खाइजांइ मोकारो भले अरे टांटा न कर राज़ी हुजे राणो त खारावई लूण खां बि हराम करावई अरे ग़रीब खा में हुनजी खाए है मक्खन हुनजो खाए है कमंद हुनजो चूसे है ॻाल्हाए न हा काबो हुन कोठो आहे खाए है ऐं यादि कर भाई तहक़ीक़ ॿुधायांव थो हे 10 ॾींहं में जेको न्याज़ आहे न ॾिसजो केतिरो आहे गैरनि तहक़ीक़ कई आहे 10 ॾींहं में जेको न्याज़ पचंदो आहे अगरि हिकु न्याज़ गॾु करे सॼी दुनिया जे इंसाननि खे खाराइजे 3 वेला पेट भरे त इहो 10 ॾींहं जो न्याज़ 3 साल खाईंदा टे साल दुनिया जा माण्हू खाईंदा पेट भरे ऐं तूं 10 ॾींहं खाधो आहे 1.5 अरब इंसान आहे न 88 करोड़ 27 लख न्याज़ खाईंदा त 60 करोड़ ऐं कुझु न खाईंदा 88 करोड़ 27 लख हज़ार ॻाल्हाए छो 60 करोड़ ऐं कुझु अल्लाह रज़ा इन जो मतिलबु आहे त मोमिन घणा आहिनि ॻाल्हाए ऐं खैरपुर में हिकिड़े मुले खे खुटी पोएं साल असां न्याज़ न खाईंदा आहियूं मां चयो न कुतो माखी न खाईंदो आहे मोले लिखियो त असां न्याज़ न खाईंदा आहियूं तुंहिंजो ॾोह न आहे कुतो माखी न खाईंदो आहे खाराई न खाराई ऐं जो पोएं साल कोरोना आई परेशान हुआ जेके एसियन में उठल मेंह वांगुरु पिया ग़रीब वीचारा ऐं ग़रीबनि खे एतिरो मिलियो 6 महीननि जो खाधो पहिरियों ये हुयो न माण्हुनि घरायो 6 महीननि घी पियो आहे खंड पई आहे पती पई आहे अटो पियो आहे चांवर पिया अञा सम्झ में न आई त बीमारी में ॾे थो हूअ हिकिड़ो वेलो ॾेई हाणे 100 वेले जी मानी वञे मिली वई मुंहिंजे ख़्याल में काफ़ी आहे एतिरो सम्झी ॻाल्हि ॾे थोरो वठे थो घणो ॾे थो गुरबत ॾेई थो फ़क़ीरी ॾेई थो मोहताजी ॾेई थो ऐं क़यामत में इज़त थींदी अमीर पिनंदा ग़रीब विराईंदा
ऐं जेके यकीन नथो अचे जे तख्त छॾियो बख़्त वतई न सम्झो भाई तख्त छॾई बख़्त वतई जन्नत विकई न ॻाल्हाए विकई न तू भी दरे अली न छॾ भुख जो गुज़ारो कर मौला दौड़ न छॾ अमीरी हुते अथई हितो जी सफ़र आहे हिन सफ़र में रेल में गुज़ारो थींदो टिकट हुजे बाक़ी सफ़र में कुझु न हुजे टिकट खां लही वञ अली जी विला हुजे कखो न हुजे ये ख़बर न वॾनि खे क़यामत जी पहुती बीठा हूंदई उस ते भी हिते सवा समझायो ये बीमार में परेशान न थी तकलीफ में परेशान न थी पेट में तकलीफ थी अख में तकलीफ थी ज़बान में दुआ घुरा दुकान दुआ मुझे अल्लाह अल्लाह हर दुनिया जी बीमारी दे पर के पुट खे मां जे चादर जे लहण जी बीमारी है के गैरत जो मरीज रखर के जे सामू भेण के टमाटो न लग के जी भा बगैर चादर जे बाजार न सोदा तक सलामत रखे आजादारो बस मां वजा पहुंचीस मुझे अख लुड़ी पई हां समझी वञा 22 साल जे जवान के काई बीमारी नहीं माई जो कयो अब्बास नींदुस अकबर नींदुस असगर नींदुस पानी जान नींदुस घोट कोहाइंदो हुसैन संभाले वाइदो कजा मुझो अञा दीन न बचंदो जैसे ही भेणुनि जी चादर न ॾी हुसैन जड़ो बहादुर खामोश हुसैन जड़ो बहादुर खामोश न को ना तो करे न को हाथ तो करे उते मौला सज्जाद जी रूह बुलंदी बाबा घबरायो न वाइदो ता कयो मां जाना बाजार मां जाना चादर मां जाना गरबा जज़ाकुम पूरा सईदो गैर सईदो दुखो बसाब शुरू कर तो हजारों हां समझाई पावियन इमाम हुसैन सब कुछ को है जख्मी हालत में उन बिस्तरे के मथो आयो जे सज्जाद सुतो पे याली इस्ताइद सज्जाद उठ मां पांजा इम्तिहान दई आयो बाकी मां रहा वजा थो हां तू जान ज़ैनब जी चादर जाने तू जान सकीना जा दुर जाने तू जान भेण जाने जज़ाकुम रब्बुकुम गम में दवारे आजादारो हाने समझ भाई सज्जाद माना गैरत अने सज्जाद जी गैरत पढ़ा केदी गैरत एक रवायत तवज्जो एक रवायत पढ़िया मदीने जे चार दीवारी में घर में छायण लैला जी चादर थोड़ी हटी ऐं दीद पई मौला सज्जाद जी मां जे वारन थे पुठी दे रोण शुरू के दाऊ करे मौला फरमाए बाबा मां सा नाराज न बाबा नाराज रह मुझे गैरत बर्दाश्त न कयो मुझे मां जा वार मां ॾिठा ईमान सा बजाय चार दीवारी में मां जा वार न तो दिसी सके उन दरबार में कीअं ॾिठा बाजार में कीअं ॾिठा जज़ाक रब्बुकुम रोई पियो अदादारो जॾहिं चादर जो नालो ईंदो आहे बाजार जो नालो ईंदो आहे तव्हां रड़ियूं करे रहंदा मां सैयद पुछाओ ओ मोमिनो तव्हां चादर लहंदे ॾिठी तव्हां बाजार वेंदे ॾिठी जॾहिं तूं ॿुधी नथो बर्दाश्त करे त सज्जाद ॾिठो कीअं हूंदो ज़ैनब चादर ॾिनी कीअं हूंदी बस हिकु रवायत ॿुधो हा आज़ादारो चादर जे बारे में लफ़्ज़ ॿुधो जेसि ताईं अली जो धीअ जो पंहिंजो कदम कूफे जी बाजार में न आयो तेसि ताईं मौला हुसैन जी सांग ते अखि खुलियल हुसैन मौला जी अख खुलियल पंहिंजो कदम अली जे धीअ बाजार में ॾिसजो ॿुधे बाजार में रखियो हुसैन खे सांग ते अखि बंदि
बंद कई भेण चवे सी हुसैन इंसाफ कर जॾहिं तू कुसे पे मां ज़रबू गणिया पई जतो दे ज़रबू हलन पयो मां ज़रबू गणिया पई जॾहिं मां बाजार में कुसल आईया अखियूं बंद छो कयूं थई आवाज़ ज़ैनब गैरतमंदा शराबी जी बाजार चादर न थई मुखो बर्दाश्त अरे मौला मौला पहिरियों कदम तहां को बर्दाश्त न थियो खुदा जन सजाद हिक बाजार बी बाजार हिक दरबार दी दरबार चौंदी रही कुछ जो न जो मां अली दी धिया मुखो कुछ ॾेई वञो हा बस आज़ादारो हिक आखिरी रवायत जॾहिं बीबी पहिरियों कदम कूफे जी बाजार में रखियो न उते अजीब दुआ घुरई अल्लाह साईं मां बाजार जे अचण खां पहिरियों ज़ैनब मरी वञे हा न हो जा हाल बाजार न हो जा हाल चौकन दे अच्छा न हो जा हाल निर्वार जा अला लानतुल्लाह अला